इमरान जोखियो गुमाए, सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी, जान मोहम्मद महर सांगड़ में कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर, थर, जेॾां तेॾां मौक़ियो छो थो मिले ज़ालिमनि खे, हमले आवरनि खे, दुश्मननि खे, मज़लूमनि सां ज़्यादतीअ जो वॾेर को निज़ाम, ट्राइबल समाज, जागीरदारी निज़ाम उहो कातिलनि जे पासे हुजे थो, मज़लूमनि जे पासे नथो हुजे। उहो मज़लूमनि जे खून थियण खां पोइ हुन वटि अचे थो, उहो चवे थो, सिंध जे माण्हुनि खे चवणु खपे इहो। ऐं सिंध जे माण्हुनि खे अयाज़ लतीफ़ पली जो अपील पियो करे त तव्हीं पंहिंजे माण्हूअ जे मरण खां पोइ या त माठ करे वञी हुनखे पूरे छॾियो, पर जॾहिं हुनजी तहरीक वठो था, एहतजाज कयो था, गोड़ कयो था, पोइ मुआवज़ो छो था वठो? पोइ तव्हां वटि जॾहिं माण्हू अचनि था दुश्मननि जा, तव्हांखे